दुनिया सजी वई बहार बण जी मिठो मोहम्मद मके में जाओ। घटी घटी गुल गुलाबी थी विया सजण ॾिठो जन सहाबी थी विया सजण ॾिठो जन सहाबी थी विया नंढा वॾा विया निसार बण जी मिठो मोहम्मद मके में जाओ। नंढा वॾा विया निसार बण जी मिठो मोहम्मद मके में जाओ। शायर चवे तो त जंहिं गली खां हुजूर पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो गुज़र थींदो हो जेकॾहिं कंहिं इंसान जी उन जे मथां हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे जो अगरि दीदार करे छॾंदो हो त पोइ सहाबी रसूल बणिजी वेंदो। तॾहिं शाइर चई त घटी घटी गुल गुलाबी थी विया सजण ॾिठो जन सहाबी थी विया नंढा वॾा विया निसार बण जी मिठो मोहम्मद मके में जाओ। मिड़ई मलाइक ॾियनि मुबारक वणन टिणन खे दुरूद दिल सां वणन टिणन खे दुरूद दिल सां पखिया पखिया विया पुकार बण जी मिठो मोहम्मद मके में जाओ। पखिया विया पुकार बण जी मिठो मोहम्मद मके में जाओ। पोइ शाइर चवे थो त नबी न अहिड़ो थियो न थींदो यानी हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1,24,000 या 2,24,000 अंबिया इकराम इन दुनिया में तशरीफ़ वठी आया पर जेको हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जेको दर्जो मिलियो अहिड़ो कंहिं नबी वटि दर्जो कोन्हे। छो त अल्लाह तबारक व तआला जंहिं टाणे का शइ जो वजूद कान उन खां अॻिते अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब जे नूर के पैदा फरमाई उन खां बाद में ई सारो जहान बणाई। तॾहिं शाइर चवे थो त नबी न अहिड़ो थियो न थींदो अॻे न आयो वरी न ईंदो अॻे न आयो वरी न ईंदो पखिया पखिया विया पुकार बण जी मिठो मोहम्मद मके में जाओ। पखिया पखिया विया पुकार बण जी मिठो मोहम्मद मके में जाओ। दुनिया सजी वई बहार बण जी मिठो मोहम्मद मके में जाओ। कलब कलब विया करार बण जी कलब कलब विया करार बण जी मिठो मोहम्मद मके में जाओ। दुनिया सजी वई बहार बण जी मिठो मोहम्मद मके में जाओ।